दुनिया च मेले में हर शख्स अकेलो आ, एक हाथ में टिफिन आ, पे हाथ में थैलो आ। ये भी टेंशन, माँ भी टेंशन, घर भी टेंशन, ज़ाल भी टेंशन, ऑफिस टेंशन, पाड़े वालों टेंशन, मतावारी ही वधो इन्फ्लेशन। डर चपनते मुर्क तू प्यारा, भाऊ आयो भाभी आई, खिलते कदे खिल तू सुना, झूम गरजा मस्ती चाहिए। कितकिताई मिली कयूं तो कितकिताई, थोड़ो जुमायूं थोड़ो खिलायूं, अच्छा तो मिली कयूं कितकिताई तो मिली कयूं कितकिताई, थोड़ो नचायूं थोड़ो खिलायूं, अच्छा तो मिली टिशू कितकिताई। ए मुंहिंजो बि इंतज़ारु कयो न, मूंखे ख़बर आहे छो जो मां आहियां ललित। असांजे घर में 6 भाती ऐं सभिनीनि में आहे हिकु ई किंग, जंहिंमें ताक़त, जंहिंमें हिम्मत ऐं जंहिंमें आहे डेयरिंग। ललित किंग, ललित किंग, ललित किंग। चरियन जा किंग उल्हासनगर आइडल मां धिक्यल गायक छो पियो रड़ियूं करे असांजे पाड़े वारनि जे मथे में सूर करी। पाड़े वारे जे मथे में सूर न बाबा, पाड़े वारनि जे मथे खे फ़ख्र सां मथे पियो कयां। तव्हांजे बि मथे खे फ़ख्र सां मथे कंदुसि। अच्छा यानी त तूं संन्यास वठण वारो आहीं, पोइ त ज़रूरु हिमालय ते वञण जो सोचियो हूंदे। 40-50 साल तपस्या त ज़रूरु कंदे। इहो आहे न कलयुग। हीरे जी कदुर न, हीरो जो कदुर ई कोन्हे। अरे ओ हीरो जे पुठियां बीहण वारनि माण्हुनि में सभिनी खां आखिर में बीहण वारा हीरो, पंहिंजी वॾाई करणु बंदि कर। मूं जो तोखे गुरुद्वारे मां लंगर लुटे अचण लाइ चयो हो, लुटे आहीं किन घर जे सभिनी भातियुनि खे नाश्तो करण खां सवाइ वञणो पवंदो? अरे मूं तोखे ॿुधायो त हो त लंगर जो टाइम 7 खां 8 बजे जो आहे। तव्हांखे लंगर जी अची पई आहे, पर मां लंगर जी न, मां सॼे मुल्क जो दिलि लूटे आयो आहियां। मूंखे बहादुरी जो अवॉर्ड मिलियो आहे। तव्हांखे यादि आहे पोएं हफ़्ते मां हुन सुकियल हड्डी जे ख़िलाफ़ गवाही ॾिनी हुई? हा उहो त तो ॾाढो सुठो कमु कयो हो, ऐं तुंहिंजे हुन कम जे करे मुंहिंजो सिर फ़ख्र सां ऊचो बि थी वियो हो। पर छा सॼी ॼमार हिक ई कम खे चिंबड़ियो रहंदे, ॿियो को कमु न कंदे? अरे गुरुद्वारे मां लंगर लुटी अचण बि त हिकु वॾो कमु आहे, ऐं वरी लंगर बि एतिरो जो घर जा 9 भाती खाई सघनि। 9 भाती? हा पर असांजे घर में त 6 भाती आहिनि। अरे तुंहिंजी भाॼाई शांति 3 माण्हुनि खां घटि खाईंदी आहे छा? हलो उहो सभु छॾियो। तव्हांखे यादि आहे मां हुन सुकियल हड्डी खे पकड़ायो, हुन जे लाइ मूंखे नेशनल अवॉर्ड मिलण वारो आहे। हिकु गिटीअ जे गुंडे खे पकड़ण लाइ तोखे नेशनल अवॉर्ड मिलण वारो आहे? तोखे कंहिं ॿुधायो त तोखे इहो अवॉर्ड मिलण वारो आहे? मूंखे केरु चयो कोन, मूंखे सुपिनो आयो। हा छा सुपिनो? मां स्टेज ते हुउसि ऐं उल्हासनगर जे मुख्यमंत्री अची मूंखे अवॉर्ड ॾिनो, ऐं चौधारी मुंहिंजे पासे में छोकिरियूं। ऐं मां चयो भाउरो ऐं मुंहिंजे भाउरनि जो थियण वारियूं भाॼायूं, मूंखे अवॉर्ड ॾियण लाइ थैंक यू। असांजे समाज में मूं जहिड़े जवान मर्द जी ज़रूरत आहे, जंहिं पंहिंजी ज़िंदगीअ खे दाव लॻाए करे अहिड़े गुंडनि खे मारे ख़तमु कयो। पर मां हिननि छोकिरियुनि जो ख़बर अथव दिलि तोड़े करे ॾाढो दुख थींदो, छो जो प्रियंका हाणे मूंसां शादी करणु थी चाहे ऐं रोज़ हिकु ई गानो ॻाए थी ॾींहुं राति। मुझसे शादी करोगे ओ ललित, मुझसे शादी करोगे ओ मुझसे शादी करोगे। सॼी ॼमार हिकिड़ो ई सुपिनो ॾिसंदो रहंदे छा? कॾहिं में कॾहिं सुपिने में का नवां आणंदा आण, को नओं सुपिनो त ॾिस। बाबा ही सुपिनो त पूरो थींदो ऐं पक थींदो, तव्हां ॾिसिजो। तुंहिंजो सुपिनो पूरो थींदो या न, पर मूंखे लॻे थो तुंहिंजे बदिरां मुंहिंजो सुपिनो ज़रूरु पूरो थी वेंदो। तव्हांजो सुपिनो? मतलब तव्हां बि हाणे प्रियंका जा सुपिना ॾिसण लॻायो? घर में ही कॉम्पिटिशन? अरे चरिया प्रियंका जो न, मूं तुंहिंजो सुपिनो ॾिठो। हा मूं सुपिने में ॾिठो हू सुकल हॾी तुंहिंजे साम्हूं बीठो हो, तूं हुनजे साम्हूं है, हू तुंहिंजे साम्हूं हो,
अचानक हुन पंहिंजे खीसे में हथ विधो, हिकु चाकू कढियाई ऐं खचा ॾकायो छो था? तव्हां चाहे केतिरो बि मूंखे ॾकायो, पर मुंहिंजो सुपिनो पूरो थींदो ऐं ज़रूरु थींदो। तो इहो सुपिनो कहिड़े वक़्तु ॾिठो? राति जो। पर मूं सुपिनो सुबुह जो ॾिठो आहे ऐं सुबुह जो ॾिठल सुपिनो ज़रूरु सच थींदो आहे। तव्हां चाहे सुपिनो घणे लॻे बि ॾिठो हुजे, पर पूरो कोन थींदो। ख़बर अथव छो? छो जो सुकियल हड्डी जेल में आहे, त हू अची मूंखे कीअं मारींदो? अरे लल्लू, तो ॿुधो छा? हा ॿुधो, लल्लू। केतिरा दफ़ा चयो अथमि त मूंखे लल्लू न चओ। मां आहियां ललित, बहादुर ललित। हल, या बहादुरी उन सुकल हॾीअ खे वञी ॾेखारजांइ। लॻे थो तो अॼु जूं ख़बरूं न ॾिठियूं न ॿुधियूं आहिनि। हू जेल मां निकिरी चुको आहे ऐं निकिरण शर्त इहो ऐलान करे छॾियो अथई त सभ खां पहिरीं उन माण्हूअ सां हिसाब चुक्तो कंदो जंहिं हुनखे जेल पहुचायो। अरे लल्लू, तू बेकार में डिॼी पियो। ये गुंडा वुंडा सिर्फ़ु डेॼाणण जी कोशिश कंदा आहिनि, कुझु कोन कंदा। छा कंदो? वधि में वधि ईंदो त 2-3 गारियूं ॾींदो, ॿियो छा कंदो? या हिकु अधु टमाटा हणंदो। जे अञा बि खारनि में हुजे त खणी हिकु अधु ठूसो हणंदो, ॿियो छा कंदो? तू बेकार में परेशान न थी। अगरि 2-3 गुंडा गॾु वठी पायो त छा कंदो? वधि में वधि हॾ टोड़ींदो, मथो फाड़ींदो, बसि न। आख़िर त थकिजंदो की न? को खून त कोन करे छॾींदो? ॿिए माठ करे अजायो पियो डिॼी। हेलो हेलो, लल्लू आए छा? अरे ओ बेवकूफ़, चढ़िया वायरा। लल्लू कंहिंखे चए? मां ललित आहियां। केरु आई तूं? मां दादा सुकियल हड्डी पियो ॻाल्हायां। सुकियल मतिलबु सुकियल दादा, मां लल्लू आहियां। मां त पक्को लल्लू आहियां। मूंखे तव्हां सां ईअं न ॻाल्हाइणु खपंदो। लल्लू, हाँ तो मूंखे जेल मोकिलियो न? मूंखे हुनजो हिसाब किताब चुक्तो करणो आहे। ॿुध, घर खां ॿाहिरि न निकिरजांइ। मां तुंहिंजे घर अची सभु हिसाब किताब पूरो कंदुसि, सम्झाए? हेलो हेलो हेलो, सुकियल दादा, हेलो दादा। अरे अरे, छा पियो करे? भाभी, मां ही घर ऐं ही शहर छॾे करे हिमालय थो वञा। मूंखे आशीर्वाद ॾियो त मूंखे हुते थधि घटि पए। अरे पर छा थियो? सुकल हॾी जो फ़ोन हो। हुन मूंखे चयो आहे घर में ई वेहिजे। हू मूंखे मारींदो अची करे। भाभी, मां हिन करे सोचियो त मां घर मां ॿाहिरि थो हली वञा। लल्लू, तूं वाकई लल्लू आहीं। अरे हुन तोखे ॼाणी वाणी डेॼाणण जी कोशिश कई आहे। घर में अची मारण एतिरो सवलो कोन्हे। हुनखे ख़बर आहे त डिॼी करे तूं घर खां ॿाहिरि निकिरंदे ऐं जीअं ई तूं ॿाहिरि निकिते की हुन तोखे घेरियो। त भाभी, हाणे मां छा कयां? तूं चुपचाप घर में वेह, असां सभु आहियूं न तोसां गॾु। घर में अची मारण सवलो कोन्हे, चाहे उहो सुकल हॾी हुजे या आली हॾी हुजे। तूं वेह आराम सां। पक्का भाभी? आराम सां वेह।
ॾिठे इहो अथई कंहिंखे बि मारण जो सभ खां सवलो तरीक़ो। माण्हू सुम्ही पियो हुजे, ही चाकू खणी ठप पेट में घुसाए छॾ। मारण जो तरीक़ो त ॿुधाए छॾे, हाणे बचाइण जो तरीक़ो बि ॿुधाए न कि हुन जा बि पैसा वठंदे। अरे तो छा पंहिंजे भाउ खे एतिरो घटि सम्झो आहे? अरे वाह 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 लल्लू, ही त ज़बरदस्त आइडियो आहे। वाह, दौलत सिक्योरिटी सर्विसेज, मां माण्हुनि खे बचण जो तरीक़ो ॿुधाईंदुसि, पर सभ खां पहिरीं मां तोखे बचाए करे हिन दुनिया में पंहिंजो नालो क़ाइमु कंदुसि। त ही दौलत कंहिंजी बि जान बचाए सघंदो आहे। उन लाइ मुंहिंजा भाउ, मुंहिंजा लल्लू भाउ, मूंखे तोखे बचाइण ई पवंदो। तुंहिंजे पंहिंजे लाइ न, मुंहिंजे लाइ, मुंहिंजे सुपर डुपर हिट प्लान लाइ तोखे बचाइण ई पवंदो मुंहिंजा भाउ। तोखे बचाइण ई पवंदो मुंहिंजा भाउ। अरे पहिरीं बचाइण जो आइडिया त ॿुधाए। हू अची करे पेट में चाकू विझी छॾींदो, पोइ ॿुधाईंदे छा? अरे हू चाकू विझंदो, पर तुंहिंजे पेट में न, छो त तुंहिंजो पेट पलंग ते हूंदो ई कोन। मतलब मां पेट जे बग़ैर सुम्हंदो छा? हीअं कीअं? अरे पेट हटाए करे न, तूं पलंग तां हटी करे सुम्हंदे। हा ॾिस, ई पलंग ते ये चादर, ये ॾिस, पलंग ते ही विहाणा हूंदा, तूं हूंदे पलंग जे हेठां, ऐं हू ही चाकू खणी ईंदो ऐं हणंदो विहाणनि खे, ऐं तूं पलंग जे हेठां सेफ। कीअं आहे न ज़बरदस्त प्लान? ज़बरदस्त प्लान आहे। ठीकु आहे न? हा ठीकु आहे न? हा त वञ पलंग जे हेठां, वञा तूं। हा, मां दौलत सिक्योरिटी सर्विसेज मां थो ॻाल्हायां। तव्हांखे कोई तंग कंदो हुजे या तव्हांजी जोइ खे परेशान कंदो हुजे त चिंता न कजो, मुंहिंजी सिक्योरिटी आहे न, मां आहियां न। हा हा, अरे चार्ज ही छा हाल कयो अथई? अरे तोखे त हू गुंडा अचण वारा आहे न मारण लाइ। ये त ईअं थो लॻे त तोखे सॼे शहर जे छोकिरनि मिली करे दिलि सां धोतो आहे। ही सभु तुंहिंजे करे थियो आहे। मुंहिंजे करे? हा, छा तो ही मूंखे चयो कि वली पलंग जे हेठां सुम्ह। थधो पट, सोरी जॻह, मां त सॼो अकड़जी वियो आहियां। हाणे मां पंहिंजो प्रॉब्लम पाणे सॉल्व कंदुसि, फेस टू फेस। हट। लल्लू, दरवाज़ो खोल। मूंखे तुंहिंजो कमु तमामु करण खां पोइ घणेई कम तमाम करणा आहिनि। दरवाज़ो खोल लल्लू, दरवाज़ो खोली तो या न? लल्लू किथे आए लल्लू? लल्लू पुठियां घिटीअ में वियो। पुठियां। हाँ, हू अचे त चइजांइसि सुकियल दादा आयो हो। ॿीहर घर में ही हुजे, मां वरी ईंदुसि। समझे? सुकियल हड्डी दादा। छा? सुकियल हड्डी दादा। हाँ।
भाभी सारे छॾे मुंहिंजी अखियूं असल मारे विधे। अरे लल्लू तोखे रुगो ऐं रुगो हिकु दफ़ो पंहिंजे हिन वॾे भाउ खां सलाह वठणु खपंदी हुई। अरे हू अशांती तोखे कहिड़ी शांती ॾियारींदी, हाणे तोखे सारे पूरो करे छॾे। जी त हाणे मां छा करियां? छा कंदे यार? हा हिकु आइडिया आहे। छा? तूं कुंफू सिख। कुंफू? अरे थकुनि जो फुआरो हुन पासे करे कुंफू न कुंफू। हो इंग्लिश फिल्म में कोन ॾिठो अथई? हिकु सन रो सी पकड़ो हीरो हिक ई किक में थुल्हे मतारे विलेन खे असुल चंड ऐं तारा ॾेखारे छॾींदो आहे। त हू आहे कुंफू। हा उहो ई अथई कुंफू। त हल हाणे मां तोखे सेखारियां थो। छा? सची? कुंफू। बाबा न, अरे चारानी छा थियो तोखे? लल्लू पुट तोखे इहो सभु करण जी कहिड़ी ज़रूरत हुई? तोखे छा मुंहिंजी नुंहुं ऐं दौलूअ जे इंटरनेशनल दिमाग़ जी ख़बर कान्हे? हा ॾिस त छा त पंहिंजो हाल बणायो अथई। अड़े तोखे अखियुनि में मिर्च विझाइण जी कहिड़ी ज़रूरत हुई? ऐं तोखे सलाह कंहिं ॾिनी त तूं दौलूअ खां कुंफू सिख। छा त पटियूं ॿुधाए करे पंहिंजी हालत बणाई अथई। असुल इजिप्ट जी मम्मी पियो लॻी। न पुट मां तुंहिंजो मज़ाक कोन पियो उॾायां, तोखे सम्झाइण जी कोशिशि करे रहियो आहियां। अड़े थोरो पंहिंजो बि त दिमाग़ हलाई आहे न। कुझु वधीक कोन करिणो हो, रुगो पुलिस खे फ़ोन करिणो हो। तोखे ज़ेड न त ABC सिक्योरिटी त मिली वञे हा न। अञा असांजे मुल्क जी पुलिस जीअरी आहे बाबा मूंखे ख़्याल त हो पर छा? पर छा? मां भण खां मवरो त कढाए करे पोइ घुराई आहे छा? बाबा उहा ॻाल्हि कोन्हे। मूंखे लॻो त असांजे देश जी पुलिस हमेशह देर सां पहुचंदी आहे, इन करे। बाबा मां त उहो ई अधु मुंहुं आहियां ऐं अगरि हू गुंडो अची वियो न हू त मूंखे खलास करे छॾींदो। बाबा खलास करे छॾींदो? बाबा अची वियो। किथे आई तूं? बाबा अची वियो। लल्लू मां तोखे ई ॻोल्हे रहियो हुउसि। हेॾां अच। दर्स मां तो वटि थो अचां। तव्हां पढ़ी रहो, तव्हां मुंहिंजे पासे न अचो, मूं वटि न अचो। बाबा मूंखे बचायो। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। तव्हां विच में न ॻाल्हायो, मूंखे लल्लूअ सां ई कुझु ॻाल्हाइणो आहे। बाबा ही मूंखे खलास करे छॾींदो। गुंडा बाबू तव्हां ज़रा शांत थियो। ॾिसो जे असांजे विच में को प्रॉब्लम आहे त असां आम्हूं साम्हूं वेही करे हुनजो निपटारो करे सघूं था। महात्मा गांधी बि ईअं ई। तव्हां कुझु न ॻाल्हायो, कुझु बि था चओ तव्हां। लल्लू गलो घोटे मारी नहीं, तू तो मुझे गले मिली करे तो मारे। तो ही मुझे जेल मोकलियो ना, तो ही मुझे खिलाफ गवाही ॾिनी हुई ना। मुझे माफ करो। अज मां
सॼो हिसाब किताब चुक्तो कंदो ना मूंखे माफ़ कयो मूंखे माफ़ कयो हलो हलो थैंक यू थैंक यू हा थैंक यू वरी चाचो अरे तूं त हिनखे मारण आयो आहीं न अरे मां हिनखे छो मारे दोस्त हिन जे करे ई त मां जेल में हुयुसि ऐं जेल में मुंहिंजी मुलाक़ात हिकु लेडी दरोगा सां थी जेल में ई असां ॿिन्ही जो हिक ॿिए सां प्यार थियो ऐं जेल मां निकिरण खां पोइ मूं हुन सां शादी कई अरे वाह हाणे जेकॾहिं तोखे कोई गुंडो धमकी ॾे या परेशान करे त मूंखे चइजांइ तव्हांखे हा छो त हाणे सुकल हॾी दादा ठही वियो आहे मिस्टर दरोगा